जी बिल्कुल हिन वक्त मौजूद आहियां सखर बैराज वटि अवांखे ॿुधाईंदो हलां त पाणी खोट जेका आहे उहा सिंधु दरिया में बदस्तूर बरक़रार आहे। जॾहिं त अवांखे इहो बि ॿुधायां त पाणी खोट सबबु जेको आहे खरीफ़ जे फसल जी जेका पुकाई आहे हिन वक्त जी जेका न थी सघे आहे, जंहिंजे करे आबादगार जेके आहिनि उहे सख़्तु कंहिं खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं अवांखे इहो ॿुधाईंदो हलां त आपाशी खाते पारां जेको आहे सखर गुड्डू बैराज में 27,799 क्यूसिक मथां वेकिरो ऐं हेठां वेकिरो 27,799 क्यूसिक जेको आहे उहो रिकॉर्ड कयो वियो आहे। जॾहिं त सखर बैराज में हिन वक़्तु जेको आहे उहो पाणी जेको मौजूदु आहे उहो आहे 24,860 मथां वेकिरो ऐं हेठां वेकिरो 430 क्यूसिक जेको आहे उहो रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बैराज में मथां वेकिरो 24,860, हेठां वेकिरो 430 जेको आहे उहो रिकॉर्ड कयो आहे। जॾहिं त कोटड़ी बैराज में बि पाणीअ जी सख़्तु जेका आहे उहा खोट आहे। पाणी जी मिक़दार हर आए ॾींहुं जेका आहे घटि बि पई वञे, जंहिंजे करे जेके आहिनि आपाशी खाते समेत जेको आहिनि आबादगार जेके आहिनि उहे तमामु घणा परेशान आहिनि, जिन में जेको आहे मीरपुर ख़ासि, सांगड़ ऐं जेको आहे ॿियनि इलाइक़नि में जेको आहे तक़रीबन जेका ख़रीफ़ जी फ़सुलु आहे जंहिंमें कमंद, चांवर ऐं जेको आहे फुटीअ जो फसल पोखियो वेंदो आहे उहे जेके आहिनि सख़्तु जेके आहिनि आबादगार जेके आहिनि परेशान आहिनि। हिन वक़्तु पोखाई जो अमल शुरू न थी सघियो आहे। सखर बैराज जे साॼे पासे वारा जेके केनाल आहिनि उन्हनि जो पाणी बंदि कयो वियो आहे त जीअं पाणी जेको आहे नारा केनाल ऐं रोड़ी केनाल वटि जेको आहे उहो छॾियो वञे, पर नारा केनाल ऐं रोड़ी केनाल में पाणी जेको आहे उहो घटि छॾियो पियो वञे, जेको तमामु घणो घटि आहे। जॾहिं त कोटड़ी बैराज में बि जेका आहे उहा इंतिहाई सूरत हाल जेका आहे उहा ॻणती जोगी आहे पाणीअ जी। ऐं हिन वक़्तु जेको आहे कोटड़ी बैराज जो मथां वेकिरो जेको आहे 4470 ऐं हेठां वेकिरो जेको आहे 190 रिकॉर्ड कयो वियो आहे। जेको पाणीअ जी खोट जेका आहे उहा आपाशी खाते पारां ॿुधाई पई वञे त इहा 100 सालनि में पहिरियों दफ़ो अहिड़ी खोट थी आहे। उनजी वजह इहा आहे त मथां वारनि इलाइक़नि में जेको आहे बरसातूं न आहिनि पयूं, जंहिंजे करे जेको आहे पाणीअ जी खोट पैदा थी वई आहे। मंगला डैम जेको आहे मुकमल तौरु जेको आहे ख़ाली थी चुको आहे, तरबेला डैम जेको आहे मुकमल तौरु ख़ाली थी चुको आहे, ऐं जंहिंजे करे जेको आहे मथां खां पाणी जेको आहे घटि थो अचे। आपाशी ज़रियनि जो इहो चवणु आहे त जेसीं ताईं बरसातूं नथियूं पवनि तेसि ताईं जेका आहे पाणीअ जी सूरत हाल बहितर न थींदी। कैमरामैन मुमताज़ शेख सां गॾु एजाज़ छिॼण, कोशिश डिजिटल न्यूज़, सखर।